या रसूलल्लाह असांखे ॿुधायो त उहे ख़ुशख़बरियूं छा आहिनि? पाण फरमायूं अर्रुया अस्सालिहा, सुठा ख़्वाब इहे ख़ुशख़बरियूं। सुभान अल्लाह। नबीअ खे अलाह ताला ग़ैब जा इल्म ॾींदो आहे, ॻुझ जूं ॻाल्हियूं नबी ॿुधाईंदो आहे, उनखे अलाह जे तरफ़ां उहो इल्मु मिलंदो आहे। जेकी ख़्वाब आहिनि सुठा ख़्वाब, उन्हनि में बि ग़ैबी ख़बरुनि जो इल्मु मिलंदो आहे। ॻुझूं ॻाल्हियूं, मुस्तक़बिल जूं ॻाल्हियूं, माज़ी जूं ॻाल्हियूं, छा थियणो आहे, छा थी चुको आहे, छा थियण वारो आहे, इहे सुठनि ख़्वाबनि जे ज़रिए अलाह ताला मोमिन पाननि खे इहे सुठा ख़्वाब ॾेखारींदो आहे। हबीबन करीमन फरमायो त सुठा ख़्वाब नबूअत जी 46 पती आहिनि। ऐं जेतिरो माण्हू ॾींहं जो सच ॻाल्हाईंदो, सचार हूंदो, जंहिंजी ज़बान सची हूंदी, त उन जा ख़्वाब बि सचा थींदा। कूड़े माण्हू जा अक्सर ख़्वाब कूड़ा साबित थींदा आहिनि, सचे माण्हू जा अक्सर ख़्वाब सचा साबित थींदा आहिनि। हिकिड़ी हदीस पाक में आहे, मदीने वारे साईं फरमायो त ख़्वाब पखीअ जे पेरनि ते हूंदो आहे जेसिताईं उनखे बयानु न करे। पखीअ जे पेरनि ते ॾिसो, पखी जेॾी महिल उॾामंदो आहे न त उहो पर खोलींदो आहे, उनजा पेर वरी पोइते वराए पंहिंजे पेरनि पंहिंजे पुछ वारे पासे ॾे पोइते पेर कंदो आहे। हाणे उन पेरनि ते का शइ रखिजे त बीहंदी न, किरी पवंदी। साईं जन इहो हिकिड़ो इश्तिहारो मिसाल ॾिनो आहे त ख़्वाब पखीअ जे पेरनि ते हूंदो आहे जेसीं ताईं बयानु न करे। जॾहिं बयानु कंदो त पोइ उहो ख़्वाब साबिया थी ज़ाहिर थींदो। ऐं हुकुम इहो आहे त जॾहिं तव्हां सुठो ख़्वाब ॾिसो त बयानु कयो, ख़राब ख़्वाब ॾिसो, ड्रेजारींदड़ ख़्वाब, मिसलन मौत जो मरो था, या तव्हांखे उठ थो खाए पियो, तव्हांखे कुतो थो खाए, नांग थो खाए, का तकलीफ़ ते ॻाल्हि ख़्वाब में नज़र थी अचे, बुरो ख़्वाब ॾिसो त बयानु न कयो, सुठो ख़्वाब ॾिसो त उनखे बयानु कयो। छो त जॾहिं तव्हां बयानु कंदव त उहो ख़्वाब साबिया ज़ाहिर बि थींदो। ऐं साईं जन फरमायो त जॾहिं तव्हां ख़्वाब ॾिठो, सुठो ख़्वाब ॾिठो आहे त हर कंहिं सां बयानु न कयो, ॿिनि माण्हुनि सां बयानु कयो, या दोस्त सां या दाना सां। दोस्त सां या ख़्वाब कंहिंसां बयानु कबो, या दोस्त सां या दाना सां। जेकॾहिं दोस्त सां तव्हां ख़्वाब बयानु कंदो न त उहो हुनजी सुठी तोजी या ताबीर सुठी कंदो। ऐं जेको दाना माण्हू हूंदो उहो बि तव्हांजे ख़्वाब जी ताबीर सुठी कंदो। छो त कॾहिं ईअं बि थींदो आहे जो ताबीर करण वारो मुअब्बिर, माना ताबीर करण वारो मुअब्बिर जेका ताबीर कंदो आहे उहे थी पवंदो आहे। इहा अजीब ॻाल्हि आहे। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हिकिड़ी औरत आई, या रसूल अल्लाह मूं ख़्वाब में ॾिठो आहे त मुंहिंजे या रसूल अल्लाह मूं ख़्वाब ॾिठो आहे मुंहिंजे घर जो थंभ किरी पियो आहे, पाण में वञी पुटु ॼमंदो ई, वाक़ई हुनखे पुटु। हज़रत अबू बकर ख़्वाब त साॻियो हुयो, पर ताबीर करण वारे जेको ताबीर कयो उहे थी पियो। इन जे लाइ ख़्वाब जो ताबीर या दोस्त सां बयानु कजे या वरी दाना सां। ऐं ख़्वाब में कॾहिं माण्हू अजीब अजीब शयूं ॾिसे थो त उन्हनि ख़्वाबनि खे साबिया में न सम्झिबो। मिसाल, हिकिड़ो माण्हू चवे त मूंखे राति ख़्वाब में ॾिठो त मां सदर पाकिस्तान थियो आहियां, सुबुह जो उथी चए बाबा मूंखे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो, मां सदर पाकिस्तान आहियां। हर कोई चवंदो भाई चरियो थियो ई छा। अहिड़ी तरह सां कुझु ख़्वाब अहिड़ा हूंदा आहिनि जेकी
नाक़ाबिले ताबीर हूंदा आहिनि ऐं नाक़ाबिले एतबार हूंदा आहिनि ऐं कॾहिं वरी ख़ुशनसीब माण्हुनि खे ख़्वाब में मदीने वारे साईं जो दीदार सभिनी खां भलो ख़्वाब इहो अथव जंहिंखे महबूबन करीमनि जी ज़ियारत थी ऐं साईं जन फरमायो त मन रआनी फिल मनाम फ़क़द रआनी फ़इन शैतान ला यतमस्सल बी जंहिं ख़्वाब में मुंहिंजी ज़ियारत कई उन सचपच मूंखे ई ॾिठो छो त शैतान मुंहिंजी सूरत न वठी सघंदो आहे ॿिए हर कंहिंजी पीर फ़क़ीर बुज़ुर्ग बादशाह अमीर ताजर तवंगर कंहिंजी शैतान सूरत वठी अची सघे थो पर शैतान खे ज़रूरत न आहे जो मदीने वारे साईं जी सूरत वठी सघे छो त हुज़ूर जी ज़ात बेमिसाल आहे महबूबन करीमन जहिड़ो ॿियो को थी नथो सघे हाणे हिकिड़ो सुवालु आहे त ख़्वाब में को माण्हू हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॾिसे ज़ियारत करे साईं जन उन खे को हुकुम ॾियनि था जेको शरीयत जे ख़िलाफ़ आहे इहा ॻाल्हि तवजो सां ॿुधो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे ख़्वाब में ॾिठई हुज़ूर जन उन खे फरमायो ख़्वाब जे अंदरि तूं निमाज़ न पढ़ हालांकि साईं जन फरमायो निमाज़ पढ़ो बिलाल तूं बांग चयो मां मदीने जे गिटियुनि में घुमी ॾिसां जेको निमाज़ नथो पढ़े हुनजा घर साड़े छॾिया बेनिमाज़ुनि ते कावड़ आहे हिकिड़े माण्हू ख़्वाब ॾिठो उन में हुज़ूर जन फरमाइनि था निमाज़ न पढ़ हाणे ॿुधायो इहो छा करे हालांकि इहो असांजो ईमान आहे अक़ीदो आहे ख़्वाब में हुज़ूर जन खे ॾिठई त वाक़ई हुज़ूर खे ॾिठई ॿियो केरु बि न आहे पर जेकॾहिं हुज़ूर जन उन खे पंहिंजे दीन पंहिंजे क़ुर पंहिंजे शरीयत जे ख़िलाफ़ का ॻाल्हि चवनि था त उहो ईअं सम्झे त मूंखे साईं जन जो हुकुम सम्झण में ख़्वाब में ग़लती थी आहे हुज़ूर जन मूंखे फरमाए त निमाज़ पढ़ मूं सम्झो त साईं चवनि था न पढ़ छो त हुज़ूर जन कॾहिं बि ख़्वाब में पंहिंजे दीन पंहिंजे शरीयत जे ख़िलाफ़ का ॻाल्हि नथा फरमाए सघनि सम्झो था हिकिड़े माण्हू ख़्वाब ॾिठो ख़्वाब में उनखे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी पोइ साईं जन फरमायो त तुंहिंजे घर में फलाणे पासे फलाणी कुंड में खज़ानो पूरियल आहे उहो कढ ऐं तोते ख़ुम्स माफ़ आहे ख़ुम्स माना पंजी पती हाणे जेको दफ़ीनो खज़ानो निकिरे त उन में शरई कानून इहो आहे त उनजी पंजी पती ख़ुम्स जेको आहे उहो अलाह जे रस्ते में ॾियणो आहे अलाह खे अलाह जे रसूल खे अहल बेतनि खे हुज़ूर जी जेके आल आहिनि अहल बेत आहिनि उन्हनि खे उहो ख़ुम्स दफ़ीने जो खज़ाने जो पंजी पती उन्हनि खे ॾियणी आहे हिन माण्हू ख़्वाब ॾिठो ख़्वाब में साईं जन जी ज़ियारत थी साईं जन फरमायो तुंहिंजे घर जे फलाणे पासे फलाणी कुंड में खज़ानो पूरियल आहे कढाई तोते ख़ुम्स माफ़ आहे सुबुह जो उथियो त वञी उहा जाइ खोटी जेका साईं जन हुनखे ॿुधाई खोटी त वाक़ई खज़ानो निकितो हाणे आलमनि वटि आयो चई त मूंखे मसालो ॿुधायो साईं जन मूंखे ख़्वाब में फरमायो ज़ियारत करायऊं ऐं मूंखे हुकुम ॾिनो त खज़ानो फलाणी जाइ ते पूरियल आहे वाक़ई खज़ानो मिलियो उहो कढियुमि ऐं साईं जन फरमायो त ख़ुम्स माफ़ आहे त आलमनि हुनखे फतवा इहा ॾिनी त तोखे सम्झण में ग़लती थी आहे हुज़ूर जन ईअं फरमायो त तोखे ख़ुम्स माफ़ न आहे तो सम्झो त ख़ुम्स माफ़ आहे छो त हुज़ूर पंहिंजे दीन ऐं शरीयत जे ख़िलाफ़ हुकुम नथा ॾियनि सम्झो था त शरीयत जो जेको मामिलो आहे दीन जो इस्लाम जो अहकाम जो मामिलो उहो ज़ाहिर ते आहे ख़्वाबनि ते न आहे छो त कॾहिं कॾहिं शैतान माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ अहिड़ा रंग ढंग कंदो आहे जो उनखे दीन खां पोइ ते हटाए छॾींदो आहे हज़रत ख़्वाजा अब्दुल ख़ालिक़ गज़दवानी रहमतुल्लाह अलैह सिलसिला आलिया नक्शबंदिया जो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे उन वटि हिकिड़ो मुरीद ईंदो हो साईं जन जी ख़िदमत में सोबत में घणो ईंदो हो वरी अचणु वञणु छॾे ॾिनई केतिरो अरसो नज़र ई कोन आयो
हिकिड़े ॾींहुं आयो त साईं जन फरमायो त पुट तूं असां वटि जाम ईंदे हाणे अची नथो चईसीं मुर्शिद वठिबो आहे जंहिं मक़सद जे लाइ उहो मुंहिंजो कमु थी वियो उहा शइ मूंखे अमानत मिली वई हाणे तॾहिं न ईंदो आहियां साईं जन फरमायो त छा अमानत तोखे मिली आहे चईसीं राति थींदी आहे फ़रिश्ता ईंदा आहिनि हिकिड़ो तख़्त खणी ईंदा आहिनि उन ते मूंखे विहारींदा आहिनि पोइ मुंहिंजे चौधारी तवाफ़ कंदा आहिनि चवंदा आहिनि तूं गौस तूं कुतुब तूं गौस तूं कुतुब तूं गौस तूं कुतुब पोइ मूंखे इहे खणंदा आहिनि ओ पहिरियों आसमान ॿियो टियों सतें आसमान ते खणी वेंदा आहिनि ईअं नारा हणंदा आहिनि तूं गौस तूं कुतुब मुंहिंजो हाणे मुर्शिद वठिबो आहे त इहा नेमत मिले उहा मूंखे मिली वई आहे तॾहिं मां न ईंदो आहे हज़रत ख़्वाजा अब्दुल ख़ालिक़ गजदवानी सम्झी विया त हिन सां शैतान विड़ियो आहे साईं जन फरमायो त पुट हाणे जॾहिं राति उहे फ़रिश्ता अचनि न त तूं हीअं पढ़जांइ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह हा साईं पोइ राति थी हमरा सुतो ऐं यार आयसि उहे हिनखे खणी तख़्त ते विहारियो हिनखे खयऊं मथे खणी विया हुनजे तवाफ़ पिया कनि चवनि पिया तूं गौस तूं कुतुब तूं गौस तूं कुतुब ईअं मथे खणी वियसि ओॾी महिल यादि आयो त मुर्शिद फरमायो हो त हीअ लफ़्ज़ पढ़जांइ उहे त पढ़ां उहे जो पढ़ी ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह उहे नूरानी फ़रिश्ता न रहिया उहे बदशिकिल बदसूरत शैतान हीअं हेठि जो किरियो त ॾिसे त किन में ग़िलाज़त में किरियो पियो सुबुह जो आयो चईसीं हे त मूंसां वॾी मल पए थी साईं जन फरमायो त पुट मूं तोखे चयो हो त इहे तोखे शैतान विड़े पियो फ़क़ीरनि सां अहले ज़िक्र सां या ज़िक्र फ़िक्र काइण कमाइण वारनि सां ईअं बि थींदो आहे ख़्वाबनि जे ज़रिए उन्हनि खे गुमराह कयो वेंदो आहे त ख़्वाबनि जे करे शरीयत दीन सुन्नत इस्लाम जा अहकाम छॾिबा कोन बाक़ी जेकॾहिं सुठो ख़्वाब नज़र अचे थो त इहा अलाह ताला दिल शान जी नेमत जेकॾहिं सुठो ख़्वाब शरीयत जे ख़िलाफ़ु अचे त उन ते अमल न कबो उनखे तस्लीम न कबो शरीयत जे मुआफ़िक़ जेकॾहिं को ख़्वाब नज़र अचे थो अल्हम्दुलिल्लाह इहा अलाह जी नेमत आहे ख़्वाब में कंहिं बुज़ुर्ग खे या कंहिं अलाह जे दोस्त सालिह बाने खे ॾिसे इहा ख़ैर बरकत जी निशानी ख़्वाब में सावक ॾिसे वणकार सावक ॾिसे इहा उनजी ख़ुशहाली जी निशानी ख़्वाब में पहाड़ ॾिसे या रुञ ॾिसे या पंहिंजो बहिरान बरपट ॾिसे त इहा उनजे लाइ सुठो सौण न आहे ऐं ख़्वाब में कंहिं मुर्द वफ़ात करे वियो आहे उन खे ख़्वाब में ॾिसे जेकॾहिं उनखे मेरा कपिड़ा पातल आहिनि या कारा कपिड़ा पातल आहिनि सम्झे थी वियो अज़ाब में आहे पर जेकॾहिं ख़्वाब वारे खे अछा कपिड़ा ॾिसे या साए रंग जा कपिड़ा ॾिसे सम्झे थी वियो जन्नत सुभान अल्लाह सुभान अल्लाह फौत शुदा खे जेको दुनिया तां लाॾाणो करे वियो आहे मर्द आहे या औरत आहे उनखे अछा कपिड़ा ॾिसे या सावा कपिड़ा ॾिसे सम्झे त इहो जन्नती आहे मेरा कपिड़ा या कारा कपिड़ा ॾिसे सम्झे त इहो दोज़खी आहे उनजे लाइ इस्तग़फ़ार पढ़िजे उनजे लाइ दुआ घुरिजे अलाह ताला जे निशानो असांखे सुठा ख़्वाब नसीब करे ऐं ख़्वाबनि में असांखे शल मदीने वारे साईं जो दीदार अल्लाह